सब्सक्राइब करें हमारे इस्लामिक यूट्यूब चैनल को और बेल आइकन को दबाएं। भाई पढ़े दीनी तालीम हासिल थी करे दर्द थी वने तो वारे गंदी कुले ते रखई पीए मां के जवाब नहीं तो आऊं वना थी जंग में उन मोले सां शादी करियो ते वेठी आहे। खबर हूंदे सुंदे रसूल जी मुखालफत कई, रसूल जी वाट ते न हलियो ऐं मोमिननि जी वाट छॾे ॿी वाट ते हलियो। मोमिन केर? सहाबा, यानी सहाबा जी वाट छॾे ॿी वाट ते हलियो। हाणे क़ुर ॿ ॻाल्हियूं थो करे, हिकिड़ो त रसूल जे तरीक़े खे छॾई, ॿियो त सहाबा जे तरीक़े खे छॾई। साईं ॻाल्हि त ॿुधो, जेको रसूल जो तरीक़ो उहो ई सहाबा जो तरीक़ो, फ़र्क़ु आहे छा? हाँ, अल्लाह खे ख़बर हुई तो पोइ ज़माने में हमरा पैदा थींदा, उहे खटा तिट ॾींदा त असांखे रसूल जो तरीक़ो खपे, असीं सहाबा सां ॿधल कोन आहियूं। इन करे क़ुर ठोक ॾिनी त रसूल जे तरीक़े ते बि हलणो आहे, रसूल जे तयारु कयल जमात जे तरीक़े ते बि हलणो आहे। जेकॾहिं को अहिड़ो मसइलो अची वियो जंहिंमें असांखे क़ुर हदीस मां रहनुमाई नथी मिले त सहाबा इन बारे में कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? हीउ क़ुर शरीफ़ जेको TNC पारनि जो तव्हां वटि लिखियलु आहे, इहो क़ुर शरीफ़ TNC पारनि वारो लिखियलु रसूल जे ज़माने में कोन हो। रसूल जे ज़माने में क़ुर शरीफ़ सहाबा वटि हो, पर पननि ते, वणनि जे पननि ते, चमड़े ते लिखल, पत्थर ते लिखल, काठ जे पटियुनि ते लिखल, पोइ कंहिं वटि 2 सिपारा, कंहिं वटि 5 सिपारा, कंहिं वटि 10 सिपारा, किताबी शकिल में कोन हो। पोइ यमामा जी जंग में जॾहिं 70 क़ुर जा कारी शहीद थिया, उन ज़माने में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त हुई। हज़रत उमर साईं आयो, उन जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चयो त क़ुर जा कारी शहीद थी विया आहिनि, जेकॾहिं पाण सुस्ती कई त आस्ते आस्ते क़ुर जा कारी हाफ़िज़ वेंदा हलिया, हीउ क़ुर गैर महफ़ूज़ थी वेंदो। इन जे करे क़ुर जा कारी ऐं हाफ़िज़ गॾु करे क़ुर शरीफ़ खे लिखी किताबी शकिल ॾेई क़ुर खे महफ़ूज़ करे छॾियूं। इहो हज़रत उमर मशवरो ॾिनो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे, ऐं हज़रत उमर जा मशवरा एॾा बहितरीन हूंदा हुआ जो रब बि क़बूल कंदो हो, रब खे बि वणंदा हो। हज़रत उमर साईं आयो आहे रसूल सल्लल्लाहु जी ख़िदमत में, दरबार में आयो आहे, एॾा मर्द वेठा आहिनि, एॾा मायूं वेठियूं। अञा पर्दो बर्दो आहे कोन, इस्लाम जी शुरूआत आहे, अञा माईयुनि खे पर्दे जो ऑर्डर कोन आयो आहे। हितां मायूं वेठियूं आहिनि, एॾा मर्द वेठा आहिनि। हज़रत उमर जी बीह रहियो, मर्दनि में निहारे वरी माईयुनि में निहारे, की या रसूल ॻाल्हि ॿुधो, हे मायूं अचनि थियूं, वेहनि थियूं कचहरी में, हेॾा मर्द वेठा आहिनि, हेॾा धारियूं मायूं, इहा ॻाल्हि मूंखे कोन थी वणे। माईयुनि खे चयो त पर्दो कनि, अचनि तव्हां वटि दीन सिखणु, मसाला पुछणु, त चादर हुजे लिकाए पाण खे वेहनि, मूंखे इहा ॻाल्हि बर्दाश्त कान्हे। रसूल जे अॻियां पियो चवे। अल्लाह जे रसूल फरमाया, उमर राय त तुंहिंजी आहे, पर कानून मथां ईंदो आहे। जॾहिं रब ऑर्डर कंदो तंहिंखां पोइ इहो मसइलो हल थींदो। अञा इहा ॻाल्हि ॾे वठि हले पई, तेसिताईं जिब्राइल पुॼी वियो, या इहो नबी हो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा, उमर जो मशवरो सही आहे। अॼु ॾींहुं खां वठी मायुनि खे चओ त पर्दो कनि। उमर राय ॾिनी, उहा राय क़ुर बणिजी रसूल वटि आई। जेकॾहिं कंहिं माण्हूअ रसूल जी मुखालफ़त कई ऐं सहाबा जी वाट खे छॾे ॿी वाट ते हलियो, अंजाम हुनजो जहन्नम आहे। वरी हदीस मूं तव्हांजे साम्हूं पढ़ी, अल्लाह जे रसूल फरमायो यहूदियन ऐं नसारनि में 72 फ़िरका थिया, पर मुंहिंजी उम्मत में
73 फ़िरका थींदा, कुल्लुहुम फिन्नार, सब जहन्नमी हुंदा इल्ला वाहिदा, हिकिड़ो फ़िरको नाजी, हिकिड़ो फ़िरको हक़ ते हूंदो जेको जन्नत में वेंदो। हाणे उहो फ़िरको कहिड़ो आहे जेको जन्नत वेंदो? इहा ॻाल्हि चङो थियो जो सहाबा पुछी अल्लाह जे रसूल खां त या रसूल अल्लाह उहा हक़ वारी जमात कहिड़ी आहे, उहो निजात हासिल करण वारो फ़िरको कहिड़ो आहे जेको हिकु तव्हीं चइबो आहे, उहो आहे कहिड़ो? रसूल छा जवाब कहिड़ो नु सहाबा खे? मान अले वसाबी, उहा जमात जेका हक़ ते हूंदी, उहा जेका मूं मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत ते अमल कंदी ऐं सहाबा जे तरीक़े ते हलंदी, मुंहिंजे तरीक़े ते हलंदी ऐं सहाबा जे तरीक़े ते जेका हलंदी, उहा जमात सही हूंदी, उहा जमात हक़ वारी हूंदी जेका रसूल जे सुन्नत ते बि हले ऐं सहाबा जी सुन्नत ते बि हले। उहा हक़ वारी जमात आहे। हाणे जेके माण्हू सहाबा खे नथा मञनि त रसूल जे वञण खां पोइ सहाबी फिरी विया, उन्हनि माण्हुनि खे मजबूरन क़ुर खे बि कूड़ो चवणो पइजी वियो। सहाबा जो त इनकार कयूं पर क़ुर जो बि इनकार कयूं, छो त जेकॾहिं सहाबा खे चवनि था सहाबा सचा हुआ त सहाबा जे सचाई जी शाहिदी तो क़ुर पियो ॾे। 700 आयतन में अल्लाह तबारक व तआला मोहम्मद मुस्तफ़ा जे सहाबा जी वाखाण पियो करे, 700 आयतन में। हाणे जेकॾहिं चवंदा क़ुर सचो आहे त सहाबा मञणा था पवनि ऐं उन्हनि खे त सहाबा सां बुग़्ज़ आहे, इन करे सहाबा जो त इनकार कयूं पर क़ुर जो बि इनकार कयूं। इन करे तव्हां नेट ते ॾिठो हूंदो त इंडिया में हींअर हिकिड़े माण्हूअ हाई कोर्ट में केस कयो आहे त हीउ क़ुर जेको आहे इहो कूड़ो आहे। इन क़ुर में 26 आयतूं ग़लति ऐं कूड़ियूं आहिनि जेके सहाबा ज़ोरी ठोसे क़ुर में लिखी छॾियूं आहिनि। ऐं न कोन को पोइ उन जे माण्हू केस कयो आहे, कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी आहे, उन सां जेको मुस्लमाननि हशर कयो आहे सो बि तव्हां नेट ते ॾिठो हूंदो। गुटे पंद्राणी डोड़ा डोड़ा की छिते कुत्ते के डोड़ा बाती है सुथणू कमीसूं लाए उगाड़ो करे जिन साहबा जो इनकार कयो उनके कुरान जो इनकार करणो पइजी वियो। छो तो कुरान में तो 700 आयतूं लिखियूं पियूं आहिनि साहबा जे शान में, इनजे करे हुननि जो कुरान बि इहो कूड़ो आहे। इनजे करे हितां बि विया हुतां बि विया, न इधर के रहे न उधर के रहे, न खुदा ही मिला न विसाले सनम, न घर जा न घाट जा, न कुरान मिलियो न सहाबा मिलिया। इहे त उन्हनि खे त पहिरीं धक में भई रसूल चवे थो हक़ वारी जमात उहा आहे जेका सहाबा जे तरीक़े ते हले, तव्हीं त सहाबा खे मञो कोन था, महिरबानी करियो गोली बार ॿधो। इहे त धक में विया, गेट आउट। हाणे आस्ते आस्ते हमारा निकिरंदा। रसूल तो फरमाए जेते आऊं मुंहिंजी सुन्नत ते अमल करण वारा। रसूल ईअं कोन चयो त मुंहिंजी हदीस ते अमल करण वारा, न, रसूल चयो मुंहिंजी सुन्नत ते अमल करण वारा। सुन्नत अलॻि शइ आहे, हदीस अलॻि शइ, इन में फ़र्क़ु आहे। सम्झायां थो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वुज़ू कयो, वुज़ू करे वरी घर विया, वरी पंहिंजी घरवारी असां तव्हां बल्कि काइनात जे मुसलमाननि जी अम्मा आयशा सिद्दीक़ा खे बोसो ॾिनऊं, चुमी ॾिनऊं, वरी मोटी आया, मुसले ते जी बीठा, निमाज़ पढ़ाऊं, दोबारा वुज़ू कोन कयूं। माना इन अमल मुंहिंजा रसूल जो मक़सदु छा हो? इन अमल मां रसूल जो मक़सदु हो त उम्मत खे मसइलो सम्झाइजे त जेकॾहिं वुज़ू वारी हालत में
कंहिं मर्द पंहिंजे माईअ जो बोसो वरितो आहे त बोसे ॾियण सां वुज़ू कोन टुटंदो आहे। रसूल इहो मसइलो सम्झायो आहे। बाक़ी इहो अमल सुन्नत कोन्हे त हर को मुस्लमान पहिरीं वुज़ू करे पोइ घर वञे पोइ माई खे चुमी ॾे पोइ वरी मस्जिद में अचे पोइ लाह निकिरी वेंदा राॼनि जा पोइ अवी त कुंभार वेठा आहियो घर या सुन्नत अदा करे वेंदा लाह त निकिरंदा मुंहिंजा जेको रोज़ानी जलसनि में निधणगो फरंदो थो वठां मुआयन सुन्नतनि जा त डगर निकिरी वेंदा बा। इहो अमल सुन्नत न आहे। ॿुधी छॾियो हदीस मंझि मसइलो सम्झायो वियो आहे सुन्नत न आहे। हदीस अलॻि शइ आहे सुन्नत अलॻि शइ आहे। जंहिं ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमल कयो हुजे सदाईं उहा सुन्नत आहे। रसूल आलिम वेठा आहिनि हे सभु टियों तरफ़ फिरिया आलिमनि जे घेरे में आहे। रसूल गॾे ते सवारी कई आहे गॾे ते सवारी कई आहे आजिज़ी ऐं इनकिसारी ज़ाहिर करण लाइ। जेकॾहिं को माण्हू गॾे ते चढ़े थो वञो त जाइज़ आहे गॾे ते सवारी भले करे पर गॾे ते चढ़णु सुन्नत कोन्हे। जेकॾहिं गॾ जी सवारी खे सुन्नत चवंदा त पोइ सुभाणे पाण सभिनि खे गॾ ते चढ़णो पवंदो। सुभाणे को खोदो हथु करे पोइ त चढ़ी वियोसि। छा आहे जी राति मौलवी ॿुधायो हदीस में तो साबित आहे पर सुन्नत कोन्हे। वुज़ू मरतन बि हदीस में आहे वुज़ू मरतन बि आहे वुज़ू सलास मरातन बि आहे। रसूल वुज़ू कयो हर उज़वे खे हिकु दफ़ो धोतो इहो बि हदीस मां साबित आहे। रसूल वुज़ू कयो हर हिकु उज़वे खे ॿ दफ़ा धोतो इहो बि हदीस मां साबित आहे। वुज़ू कयो रसूल हर उज़वे खे 3 दफ़ा धोतो रसूल इहो बि हदीस में साबित आहे। पर हिकु दफ़ो धोइण 2 दफ़ा धोइण सुन्नत कोन्हे साबित आहे पर सुन्नत आहे 3 दफ़ा जंहिं रसूल हमेशह अमल कयो हुजे। इनजे करे रसूल फरमायो हक़ वारी जमात उहा आहे जेका मूं मुहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े ते अमल करे रसूल जे सुन्नत ते अमल करे। आज तव्हां पंहिंजे गिरेबान में पाण वञी फ़ैसिला कजा त रसूल जी सुन्नत ते पिया हलो या यहूद ऐं नसारा जी सुन्नत ते पिया हलो। इहो फ़ैसिलो अवी कजा। रसूल चयो हो ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम। रसूल चयो त भले में भलो उहा जेको क़ुरान पढ़े ऐं पढ़ाए। रसूल ईअं चयो रसूल ईअं कोन चयो त भले में भलो उहा जेको कॉलेज यूनिवर्सिटी में दाख़िला वठे MA जी डिग्री वठे पोइ पैंट शर्ट टाई पोइ वरी इहो जेको कंप्लीट सूट मुने मीटर जी पतलून 1/2 मीटर जी बांडड़ी छोटी कमीज नीचे में कुत्ते वारो पुछ कंप्लीट सूट में जा रहा है भाई 22 ग्रेड का अफसर आ रहा है। ये 3 टपड़ लीलामी पीढ़ी में जा 50 रुपये में मिलंदा आहिनि। रसूल चवे तो सलवार कमीज पटको अंग्रेज चवे तो पैंट शर्ट टाई। अॼुकल्ह जे मुसलमान जो अंग्रेज जिंदाबाद। रसूल फरमायो अस्सलाम वालेकुम इर्शु सलाम वतमुत ताम वसिलुल अरहम वसल्लु बिल्लैल वन्नास नियाम तदखुलु जन्नत रब्बिकुम बे सलाम। ये रसूल फरमायो मिलो तो अस्सलाम वालेकुम चओ ये रसूल जी सुन्नत आहे। हेलो 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 इहो तोखे अंग्रेज सेखारियो आहे हेलो तजवीज़ सां पियो चवे हेलो थप्पड़ छॾियो धप जी पांटे मां न करे हेलो। Good morning. Very good. Thank you. Very much. Okay. Bye bye.
अंग्रेज कुत्ते जो सबक याद आ रसूल जो कुरान पढ़ो ही गिट मिट पढ़ंदो गाल करण सवलिया अमल करण ॾुखियो आहे हा रसूल फरमायो पंजनि शयुनि में देर न कजा मेहमान अची वञे त मानी खाराइण में देर न कजा मता बुखाइल हुजे जहिड़ो बि घर जो हाल आहे पहिरीं मानी खणी अच महिमान जे अॻियां रख चओ बिस्मिल्लाह साईं मानी खाओ मंदी सलाह न हण मुर्द सलाह हणंदो मुर्द थी भला पोइ चांहि बांहि जा खणिया चांहि बांहि बेजान सलाह मन न करे मेहमान अची वञे तो मानी खणण में देर न कजा गुनाह थी पवे तो तौबा करण में देर न कजा नमाज जो टाइम अची वञे तो नमाज पढ़ण में देर न कजा जनाज़ो थी वञे तो दफन करण में देर न कजा छोकरी लायक थी वञे तो शादी करण में देर न कजा हे रुगो फुटियूं खणा अला ख़ैर कंदो ॿार लाहींदुसि अची जो मींहं दॿ ॾिनी हाणे फुटियूं ॿुॾी वयूं मनी सुके मिर्च करियां टमाटा रुगो खणा पोइ ॿार लाहींदुसि हे टमाटा तयार थिया 10 रुपए जा 13 किलो हल सजण परवाह न आहे कणक तो करियां आसरा दे आसरा कच्ची ते पोइ चेट ते पोइ वसकारे में आसरा दे सुनवायूं दे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया ॿाहिरि निकिता अंस किथे आहे जी साईं खैर पान फरमे जल्दी कर अबू बकर के वठी जो उमर के वठी जो उस्मान के सॾु कर फलाना साहबी चओ जल्दी जल्दी मस्जिद में गॾु थियो साईं खैर त आहे एमरजेंसी आहे कीअं को मसलो आहे को प्रॉब्लम आहे ऐं उन्हनि खे वठी जा खैर त आहे साहबी तो पुछे रसूल खां तकड़ पिया करियो खैर त आहे ते जिब्राइल अची वियो आहे अल्लाह जो हुकुम अची वियो आहे ओए रसूल तुंहिंजी न्याणी फातिमा लाइक थी वई आहे जल्दी कर ॿार लाइ उनजी शादी कर वञ वठी अच साहबा के तो मोहम्मद पंहिंजे न्याणी जो पाण निकाह पढ़े जे न्याणी विहारण सवा बाद रसूल विहारिया रसूल फरमायो हक वारी जमात हुआ जेका मुझे सुन्नत ते अमल करे ऐं सहाबा जी सुन्नत ते अमल करे मां अलाए सहाबी ऐं जंहिं तरीक़े ते मुंहिंजा सहाबी आहिनि छो त रसूल खां पोइ सहाबा अहिड़े क़िस्म जा मसला बज़रिए इज्तिहाद जे कढिया जेके रसूल जे ज़माने में कोन हुआ इन करे रसूल तो फरमाए तो मुझे सहाबा के मुँह पचाए ठाए तैयार करे छॾियो आहे मूंखे भी यकीन आहे बल्कि कुरान भी ऐलान करे छॾियो आहे त हे सहाबा ग़लत फ़ैसिलो कोन कंदा इन्ही जे करे सहाबा जेको फ़ैसिलो कनि उन ते तव्हांखे अमल करण त लाज़मी आहे अलैकुम बिसुन्नती व सुन्नतुल खुलफा राशिदीन अल महदीय्यीन सहाबा फ़ैसिला कया मिसाल जी ॻाल्हि रसूल जे ज़माने में जेकॾहिं को माण्हू 3 तलाक़ूं ॾींदो हो तो हिकिड़ी तलाक गणबी हुई तलाकनि जा 3 नमूना आहिनि अॼुकल्ह रवाज वधी वियो आहे छो त बेरोज़गारी घणी आहे माण्हू बेज़ार आहिनि
वो थोरो रन थी उथ पुथ करे तो ठोके तलाक ॾिन निकिर भेण घर मुंहिंजे मां जान छॾ। तलाक जा टे नमूना आहिनि। लफ़्ज़ ॻाल्हाई तलाक जो, माइके जी उथी निकिरो के तलाक आहे, वरी ॿियो दफ़ो चई वञ तोखे तलाक आहे, ॿ दफ़ा चई, माई खे तलाक पई वञी, हिकिड़ी तलाक पवंदी, माई वञी इद्दत में वेंदी। हाणे मुड़ुस तलाक त ॾिनी पर वरी भाड़ियो थियो आहे। हाणे वरी राजन मठनि चङनि मठनि खे तव्हां नहीं सम्झा, हाणे मूंखे माई परचाए ॾियो, मूंखां ॻाल्हि निकिरी वई वञो। हाणे भाड़ो थियो त हाणे शरीर छा थी चवे त हिन हमरा खे चओ त पंहिंजा लफ़्ज़ वापसि वठे त बाबा मूं तलाक ॾिनी हुई पर आउं पंहिंजा लफ़्ज़ वापसि थो वठां, न को निकाह ॿियो कबो, न को कुझु न को कुझु, माई वारे हुनजे हवाले कबी आई आहे तुंहिंजी माई, इहो तूं। हिकिड़ो आहे तलाक जो बहितर क़िस्म इहो आहे, हेॾा खां होॾा जेकॾहिं को कावड़ जी पवे त यको रंबो पाड़ ते न रखे, यको बस्ट न हणे। हिकिड़ो तलाक जो नमूनो इहो आहे। ॿियो तलाक जो नमूनो आहे त लफ़्ज़ तलाक जा कोन ॻाल्हाई, लफ़्ज़ मुंहिंजे लाइ ॻाल्हाई। उथी निकिर मुंहिंजे कम जी कोन्हे, वञ मुंहिंजी माइट न कर, मूंखे कोन खपी। हाणे मुंहिंजे लाइ लफ़्ज़ आहिनि। हाणे मुड़ुस खे खणाइबो कसम, खण कसम त नियत हुई तलाक ॾी या कोन हुई? जे कसम खणी वियो त मुंहिंजी तलाक जी नियत कोन हुई, छुटी ॻाल्हि, ॿधी गाह ॿधी पाणी, हिकिड़ी पिकिड़ी कर वई निकिरी, छुटी ॻाल्हि। पर जेकॾहिं चवे थो त मुंहिंजी नियत तलाक जी हुई त माई खे तलाक थींदी। हाणे तलाक थींदी ऐं निकाह बि टुटी वेंदो, दोबारा वरी निकाह पढ़ी वरी इहा माई हुनजे हवाले कबी। जेकॾहिं मुड़ुसु हुनखे रखणु चाहे थो दोबारा त निकाह ॿियो थींदो। टियों तलाक जो क़िस्म आहे तलाक मुग़ल्लज़, यको रंबो पाड़ ते उथी निकिर तोखे तलाक, तोखे तलाक, तोखे तलाक, 10 तलाकूं, 20 तलाकूं, 5 तलाकूं, 150 तलाकूं, हल। अबा हिन त कमु घणो करे, यको 150 तलाकूं। हाणे माई वई, हाणे इहा कोन वरंदी अबा, पर अॼुकल्ह ॿारड़ियुनि में रवाज आहे त भले 150 तलाकूं ॾे, वरी ॻोठ जो चङा मुड़ुस वेठा भा घर थो पिटे, हाणे छुटी ॻाल्हि हिकिड़ी पिकिड़ी ॻाल्हि, चुड़ी मुड़ी चार ॾी, उहो 3 तलाकनि वारी बि उरुड़ बुरुड़ करे वरी हुनखे फासायो छॾी, पोइ सॼी ज़िंदगी ज़िना पई हले, हरामी ॿार पिया ॼमनि। हाणे तलाकूं थी वियूं, कमु लही वियो। हाणे इहा पहिरों के मुड़ुस ॾांहुं कोन वरंदी, हा ॿुधी छॾियो, हा वरी ॿियो वञी परणेसि। रसूल जे ज़माने में 3 तलाकूं जेकॾहिं कंहिं ॾिनियूं त बि हिकिड़ी गणबी हुई। हज़रत उमर जो ज़मानो आयो, हज़रत उमर साईं फरमायो माण्हुनि घणी मस्करी कई आहे दीन तां, जेको तेको 3 तलाकूं ॾेई वरी शाम जो फिरियो वञे। तंहिंजे करे हाणे जेकॾहिं कंहिं 3 तलाकूं ॾिनियूं त उहे 3 जूं 3 गणबियूं मुग़ल्लज़ थी वेंदी, उहा माई हुनखे कोन मिलंदी। इहा हज़रत उमर फतवा ॾिनी। हज़रत उमर फतवा ॾियण वारो, हज़रत उमर जे फतवा जी ते ठपो तस्दीक जो हणण वारो मोहम्मद मुस्तफ़ा पाण हो। इन अल्लाह यजरिल हक़ अला लिसाने उमर, अल्लाह जो रसूल फरमायो उमर जी ज़बान मां ग़लति ॻाल्हि कान निकिरंदी। उमर जेकी ॻाल्हाईंदो हक़ ऐं सच हूंदो। फ़ैसिलो उमर कयो, अली ज़िंदा हो, उस्मान ज़िंदा हो, हसन हुसैन ज़िंदा हो, अशर मुबशर साहबी ज़िंदा हुआ, 1,24,000 सहाबा जे मौजूदगी में इहो फ़ैसिलो थियो। सभिनी उन्हनि ते तस्दीक कई, कंहिं बि एतिराज़ कोन कयो त उमर जो फ़ैसिलो ग़लति आहे। सहाबा उन ते अमल कयो। 14 सदियूं गुज़री वियूं, उम्मत हिन ते अमल पई करे। हींअर हिकिड़ा हमरा पैदा थियनि, से चवनि था न असीं उमर जो फ़ैसिलो क़बूल कोन कंदासीं। ने नथो करिए त क़ुरान थो चवे जेको सहाबा जी वात ते नथो हले उनजी जाइ जहन्नम आहे। जे उमर जो फ़ैसिलो नथो करी त पोइ तूं हदीस जो इनकारी आई। क़ुरान थो चवे, रसूल थो चवे त उन तरीक़े ते हलो जंहिं तरीक़े ते मुंहिंजा सहाबा था हलनि। हिननि वरी
दीन खे सवलो कयो आहे। अॼुकल्ह जा माण्हू जेके आहिनि तिन खां महिनत पुॼे कोन थी, दीन खे थोरो सवलो करियूं त माण्हू असांजा दौड़ी अचनि। जे न खंड 110 रुपया किलो हुजे उमरकोट में, आऊं तो दुकान खोलियां ऐलान तो करियां 40 रुपया किलो खंड मूं वटां वठो, त सभा ई मूं वटि ईंदा, होॾा कोन वेंदा। छो त इंसान आहे वीचारो, जितां सस्ती शइ मिलंदी हुतां वठंदो, जितां सस्तो दीन सवलो दीन मिलंदो ओॾां डोड़ंदो। इन जे करे हिननि वरी दीन खे सवलो कयो। अड़े 20 रकातूं डिगियूं आहिनि, ॿियो ॿियो मरियो वञो टंगो सॼो पुन, मुर्गो 8 पढ़ो, अब आए गैरू नथू गैरू 100 आहे।